नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में इसराइली दहशतगर्द खिलाफ़ ऐं फ़लस्तीनियुनि जे हक़ में तहरीक मेलाजुल कुरान जे अॻुवान अब्दुल सत्तार चौहान, शौकत काइम खानी, असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन जे अॻुवान नूर मोहम्मद हुसैनी, तहरीक इंसाफ खिपरो जे अॻुवान हाजी मोहम्मद असलम जट, मुश्ताक जूणेजो, इमाम बख्श गजू, मीर मोहम्मद हिंगोरो, इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स जे अॻुवान हाकिम अली राजड़, हुसैन बख्श जूणेजो, जॾहिं त MSF तालका खिपरो जे सदर शफ़ी मोहम्मद राजड़ ऐं ॿियनि पारां शहीद चौक खिपरो ते धार एहतजाजी मुज़ाहरा करे रैलियूं कढी वयूं ऐं धरना हया विया। इन मौके ते मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ, इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नारा हणी रहिया हुआ। इन मौके ते पाकिस्तान तहरीक मेलाजुल कुरान, असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं MSF जे अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु फ़लस्तीनियुनि जे घरनि मथां गैर कानूनी बमबारी करे बेगुनाह इसराइल फ़लस्तीनी अवाम जो क़त्ल करे रहिया आहिनि। आलमी इदारा एॾे वॾे ज़ुल्म हुजण जे बावजूदि अखियूं पूरे वेठा आहिनि। अॼु मुसलमाननि मुल्कनि खे हिकु थियण घुर्जे। यहूदी मुल्क इसराइल क़िबला अवल मस्जिद अक्सा ते नाजाइज़ कब्ज़ो करे वेठो आहे। इहो वक़्तु अची वियो आहे त हिकु थी यहूदी इसराइल खां कब्ज़ो ख़ाली कराइजे। हिननि चयो आहे त पाकिस्तान हुकूमत अक़वामी मुतहिदा मथां दॿा विझे त फ़लस्तीनियुनि ऐं वसंदियुनि ऐं रिहाइश मथां बमबारी करण खां बाज़ अची वञे। हिननि वधीक चयो त मुस्लिम उम्मा खे अॻिते वधणु घुर्जे, जीअं असां पंहिंजे मज़लूम फ़लस्तीनियुनि भाइरनि जी हक़ीक़ी तर्जुमानी करे हिकु थी यहूदी इसराइल खे शिकस्त ॾेई मस्जिद अक्सा में फ़लस्तीनी भाइरनि सां गॾिजी निमाज़ अदा करे यहूदियुनि खे ॿधी जी ताक़त जो अहसास ॾियारियूं। हिननि चयो त अक़वामी मुतहिदा ऐं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल, आलमी इदारा ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे किरदार अदा करणु घुर्जे, जीअं फ़लस्तीनी अवाम जो क़त्ल घाट रोकी सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।